रिपोर्टर ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ घर ॻोठ हुसैन बाबड़ो जे भरिसां मलाह पाड़े में मौजूद मोहम्मद हसन मल्लाह जे फैमिली गुज़िरियल 3 सालनि खां बीमारी जे बिस्तरे ते बेवसी ऐं लाचारी वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहे। को बि सार लहण न आयो आहे। मिसकीन अल्लाह जे आसिरे पयल ग़रीब फैमिली केतिरे अरसे खां बीमार रहण करे को कमाइण वारो नाहे। समाजी कारकुन ऐं पाड़े वारा मानी भोरो ॾियण लॻा। हसन मल्लाह जी घरवारी मीडिया सां ॻाल्हाईंदे रोई ॾिनो त मुंहिंजो पुटु ज़हनी मरीज़ आहे, मुड़ुसु सालनि खां बीमार आहे, पिनी पेट पालियूं था, हिकु वेलो खाऊं था त ॿियो वेलो बुखिया रहूं था। असां पीपुल्स पार्टी जा वोटर आहियूं। असां हमेशह भुट्टे जे नाले ते वोट ॾिनो आहे, पर असांखे अलाए छो एमपीए जा वेझा माण्हू पुछनि कोन था। असां ॼाम अवेस बाज़ार जोखियो, ॼाम अहसान जोखियो ऐं एमपीए हाजी अली हसन ज़रदारी खे अपील था करियूं त असांजे घर भातियुनि जो इलाज कराइनि ऐं असांजी मदद कनि। इलाइक़े जे समाजी कारकुन बाबड़ा नौजवान इतिहाद जे चेयरमैन सिकंदर बाबड़ो समीउल्लाह बाबड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे मदद पाण त हिन ग़रीब फैमिली जी मदद कंदा आहियूं, पर बीमारीअ जे इलाज में वॾो ख़र्चु आहे, जंहिं लाइ असां ॼाम अवेस बाज़ार जोखियो, ॼाम अहसान जोखियो एमपीए हाजी अली हसन ज़रदारी खे अपील करियूं था त बाबड़ा लॻ हिन ग़रीब ख़ानदान जी सार लहनि ऐं मदद कनि त जीअं हुननि जो जियापो थी सघे।